राधण सिंध फेसबुक फ्रेंड्स जे अॻवान डॉक्टर अहमद सुमरे ऐं संदसि सथ पारां प्रेस क्लब राधण जे मेंबर सोशल मीडिया वेब चैनल ते न्यूज़ कास्टर मंजता माणींदड़ सोशल वर्कर जावेद हुसैन उर्फ़ जोजी समूह खे कराची में सोशल कम करण ते मंजता तौर रज़ाकार एवॉर्ड ऐं किताब ॾिनो वियो। जोजी समूह रज़ाकार मंजता एवॉर्ड मिलण खां पोइ ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त ही मंजताऊं इज़तूं उन्हनि दोस्तनि खे अर्पियां थो जेके हर वक़्तु मुंहिंजी बांह बेली रहनि था ऐं उहे नेक बाना जेके असां ते अणॾिठे एतमाद कंदे लखे रुपया ॾेई लाचार बेवस मिसकिननि जी मदद कनि था। सिंध फेसबुक फ्रेंड्स जे बानी साईं अहमद सुमरे ऐं संदसि टीम जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं सिंध जी कुंड कुड़छ मां सोशल साथियुनि खे मेड़े हिकु मुठ करे खेनि जीअरे ई हिमथाए पंहिंजाइप जो सबूत ॾिनो। लख तोरा सिंध फेसबुक फ्रेंड्स टीम इन ख़ुशीअ जे मौक़े ते प्रेस क्लब राधण जी सथ पारां जोजी समूह खे मुबारकबाद पेश कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।